अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों उम्मीद है तो सब दोस्त खुश हूँ। दोस्तों मैं तव्हांजो मोदी भगवान ऐं तव्हांखे गुज़ारिश करूं तो अञा तव्हां मुंहिंजे भगवान ड्रामा चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कंदा। पहिरियों दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंधी ड्रामो सिंध जाई जे बारे में, जेको आहे त 5 किस्तनि में छा थियो आहे छा न थियो सभु कुझु तव्हां ॾिठो आहे। पोइ हिते उनखां बाद जेको आहे त अॻिते छा थियण वारो आहे। पहिरियों दोस्तों पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदुमि जेको आहे त वॾेरो सालार ख़ान जेको आहे त उन हिकु अहिड़ो प्लान कयो जेको आहे चोरी कराए, मतिलबु चोरी करण खां बाद जेको सुल्तान वारनि जे घर में बकरी ॿधाए, उनखां बाद जेको आहे त सुल्तान खे पूरी तरह ॿधाए। उनखां बाद जेको आहे हाणे सालार ख़ान इहो प्लानिंग करे थो जीअं उहे सालार जेको आहे त हाणे जेल में आहे। जेको त पहिरीं जी शादी जेको आहे बशू सां थींदो आहे, बशू खां जेको आहे त मां इहो वठी करे पैसा ॾेई करे बशू खां पहिरीं जो मां पहिरीं जो संग मां पाण वठी हिनखे काया मतिलबु हिनखे अॻुवां करे खणी वेंदुसि। जेको आहे त उनखां बाद जेको आहे त हाणे सुल्तान जेल में आहे। जेको आहे त हिन में जेको आहे त हाणे रुकावट जेको आहे त हिन परू जेको आहे त चवे थो मां शादी करणु कोन ॾींदुसि, मतिलबु शादी खे रोकण जी कोशिशि में लॻी रहियो आहे। जेको आहे त सरदार हाशिम ख़ान सां मिली चुको आहे। उनखां बाद जेको आहे त हाणे जेको आहे सालार ख़ान जेको आहे वॾेरो सालार ख़ान परू खे बि हाणे जेल पुलिस सां ॿधाईंदो ऐं मतिलबु उहे ॿई जेल में हूंदा। जेको आहे त हाणे तव्हांखे इहो ॾिसणु वटां मिलंदो जेको आहे त बशू ऐं पहिरीं जो शादी थियण खां बाद जेको आहे त वॾेरो सालार ख़ान जेको आहे त पैसा ॾींदो बशू खे पैसा ॾियण खां बाद जेको आहे त पहिरीं खे जेको आहे त पाण वठी हलियो वेंदो, मतिलबु हुनखे अॻुवां करे हलियो वेंदो ऐं उनखां बाद जेको आहे त बाद में जेको आहे छा थींदो अॻिते तव्हांखे ॾिसणु वटां मिलंदो। जेको आहे त अॻिते छा थियण वारो आहे तव्हां कमेंट ॿुधाए असांखे पंहिंजो राय ज़रूरु ॾींदा।